कि जेके रिश्ता थींदा आहिनि त जन्मनि जा, हिकु जन्म त नंढी ॻाल्हि, कि ॾिसो तलाक शब्द असांजो कोन्हे, वो सनातन हिंदू वैदिक संस्कृत में कोई शब्द ही कोन्हे, उर्दू शब्द आहे जटनि जो। और डाइवर्स भी अंग्रेजी शब्द आहे। ॿुधायो हिंदू धर्म में तलाक लाइ हिकु बि शब्द आहे? अरे शब्द कोई प्रावधान ही कोन्हे, कोई हिसाब किताब ही कोन्हे कि एक बार शादी थिए त तलाक छा थींदो आहे, कंहिंखे पतो ई न हो। ये त अंग्रेजनि ऐं मुसलमाननि अची करे सम्झायो तलाक ऐं डाइवर्स। न त कम से कम 7 जन्म चया वेंदा आहिनि हिते त रिश्ता। केवल डोली ऐं अर्थीअ जी परिभाषा सम्झाई वेंदी आहे, ऐं वाकई तॾहिं तलाक थींदा बि न हुआ। चओ हरे राम। छो जो हर स्त्रीअ जे मन में इहो ज्ञान हूंदो हो कि कोई विकल्प ई कोन्हे, कुझु आहे ई कोन, केवल विवाह आहे। त हिक ॿिए सां प्रेम सां हलणो आहे, समता ॿिन्ही खे रखणी आहे। पतीअ खे बि ख़बर हुई कि ॿियो कोई उपाय ई कोन्हे। चओ हरे राम। ये खीर में खटाई पवंदी आहे न, तीअं विधर्म में अची करे असांजे धर्म खे भ्रष्ट करे छॾियो। पहिरियों बि मान लो कॾहिं कोई अहिड़ी विषमता अची वई नथी ठहे त इन तरह सां हूंदो कि परिवार में ही माण्हू एकत्व वठंदा, वधीक छॾे छॾींदा, जंहिंसां काई अशांति थिए, अहिड़ी ॻाल्हियूं न कंदा। लेकिन कोई तलाक, तव्हां ॿुधो अथव कॾहिं तलाक? सतयुग, त्रेता युग, द्वापर युग, कलयुग में बि हाणे कुझु 100-200 सालनि खां थियो हूंदो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि। इन करे सनातन धर्म वारा ध्यानु ॾियनि भाई, सदा पंहिंजे धर्म जो पालन कयूं असां। इहो न सोचूं कि अॻिलो माण्हू अधर्मी आहे। मंदोदरी माता सोचो कि मुंहिंजो पति रावण अधर्मी आहे। जगत जननी माता सीता जो हरण करे आया हुआ, तलाक ॾिनई छा रावण खे? इन खां वॾी ॻाल्हि कहिड़ी हूंदी? उहा बि पतिव्रता देवी हथ जोड़े सम्झाए थी, महाराज राम जी भगवान अथव, ईअं न कयो। चओ हरे राम।